मुस्लिम लीग नून जे सीनियर अॻवान ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो आहे त नेब मुल्क जो करप्ट तरीन इदारो आहे, उनखे ख़त्म करण खां सवाइ हुकूमत नथी हली सघे। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकैली मूजिबि कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो त 3 जमहूरी हुकूमतूं गुज़रण बावजूदि नेब अञा ताईं क़ाइमु आहे। नेब मुल्क जो करप्ट तरीन इदारो आहे, उन इदारे खे ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में पाकिस्तान जी हुकूमत न हली सघंदी। हुन चयो त हुकूमती अमलदार पंहिंजा इख्तियार इस्तेमाल करण खां डिॼनि था। मौजूदा बहरान जो सबबु नेब जो इदारो आहे। अॼु माण्हू भॼी रहिया आहिनि त मुल्क जूं हालतूं अहिड़ियूं छो आहिनि जेके ज़ुल्म नेब कया उन्हनि जूं हक़ीक़तूं आवाम जे साम्हूं अचनि। नेब सिर्फ़ सियासी इंतकाम लाइ ठाही वई। अॻूणे चेयरमैन नेब जावेद इक़बाल खे उन्हनि सवालनि जा जवाब ॾियणा पवंदा। शाहिद ख़ाक़ान चयो त मां नेब खे 23 सालनि खां सम्झां थो। मुल्क जा सियासतदान ऐं सनअतकार नेब जी अदालतुनि में चकर लॻाए रहिया आहिनि। नेब मुल्क जी सियासत खे कंट्रोल करण लाइ ठाहियो वियो। जावेद इक़बाल जो एहतसाब थियण ताईं मामिलो अॻिते नथो वधी सघे। अॻूणे वज़ीर आज़म चयो त जंहिं स्टेज ते मुल्क जूं हालतूं पहुतियूं आहिनि उन जा असीं सभु ज़िम्मेवार आहियूं। जेका नई लीडरशिप अचे उनखे कम जो मौक़ो ॾियणु घुरिजे।